लाड़काणो पुलिस फेब्रुआरी धारे क़तल थियल मासूम ॿारड़ी ज़ैनब फ़ातिमा जो ब्लाइंड केस जंहिं नमूने हल करे ॾेखारियो आहे उन जी जेतिरी बि वाखाण कजे घटि आहे। 4 सालनि जी मासूम ॿारड़ी ज़ैनब जो क़ातिल संदसि पीउ जो वेझो माइट निकितो। पुलिस जवाबदार सनाउल्लाह सुमरो खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ बि कयो आहे। पुलिस पारां गिरफ़्तार कयल जवाबदार सनाउल्लाह पंहिंजे एतिराफ़ी बयान में चयो आहे त ज़ैनब फ़ातिमा जी माउ सां मुंहिंजी रंजिश हुई ऐं मां हुनखे सबक़ सेखारण लाइ ज़ैनब खे अॻवा कयो। मुंहिंजो खेसि मारण जो इरादो न हो, पर दुकान में बंदि करण ते हुन रोअण शुरू कयो त संदसि वात ऐं नक ते हथु रखियो, जंहिं में हूअ मरी वई। 15 तारीख़ शाम जो टाइम हो, छोकिरी दर ते आइस्क्रीम खाए पई पई, मां उनखे वठी पंहिंजी दुकान ते वठी वियुमि। दुकान ते वठी उन शटर हेठि कयुमि। शटर हेठि कयुमि त 2-3 मिंट खां पोइ छोकिरी रोअण लॻी। छाजे लाइ उनखे वठी विया? छाजे करे? हुनजी माउ खे परेशान करण लाइ, टॉर्चर करण जे लाइ वठी वियुमि। हुनजी माउ शाज़िया खे? हा। छाजे करे? सर इहो थोरो साल हदस कंदी हुई। हा। इनजे करे। हा। उनखे परेशान करण लाइ सर मारण जो इरादो न हो। सर मां शटर हेठि करे सर रोअण लॻी त मां हिनखे सर वात बंदि कयमि। हा। बंदि कयमि सर भई चुप थी वियो। 2-3 मिंट खां पोइ सर रड़ी बि करे रोई पई। हा। तेज़ मां साह रखियोमांसि हथु भई तेज़ सां। हा। रानी में साह मुंहिंजी पियो सर मां तकड़ में पाचके में वेड़े। हा। कार्टून जे पासे में रखी। हा। थोरो अंधेरो थियो त हिननि जे मालिकनि खे सर मां ॻोल्हण में मसरूफ़ हुउमि त उन राति में मौक़ो न मिलियो। हा। त ॿी राति ते असुर धारा रोड जे पासे वञी। हा। खॾे में उछलाए। हा। वरी सर साॻियो अची कार्टून जे पासे में पाचको रखी ऐं सुम्ही पियो। मासूम ज़ैनब फ़ातिमा जो लाश 27 फेब्रुआरी ते पाणीअ जी खॾ मां हथु आयो हो। वारसनि पारां क़तल जो शक ज़ाहिर करण बैदि सीहड़ थाणे ते अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे पुलिस जांच शुरू कई हुई। पुलिस मूजिबि ॿारड़ीअ जो क़तल कंदड़ जवाबदार सनाउल्लाह रिश्ते में मक़तूला ॿारड़ीअ जे पीउ जो सोट मासात थिए। ही लूंहं कांडारींदड़ वाक़ियो असांखे इहो ई सबक़ ॾिए थो त पंहिंजनि ॿारनि जी सार संभाल ते असांखे वधीक ध्यानु ॾियणो आहे, छाकाणि त माण्हुनि मां इंसानियत मोकलाणी करे चुकी आहे।